हाँ सरदार, असांजे माण्हुनि में ताव आ ताव। खसीस ॻाल्हि तां खून कबो आ, छा बोह जो ज़रो, छा क़त्ल, एॾी ॾाढाई। को थाणे ते त कोन वियो आहे न? न, पलांद जा सांभा आहिनि। मूं खेनि मना कई आहे त सरदार जे हुकुम खां सवाइ भिख बि नाहे खणणी। गौर जी सरदार। चैन मोचारनि मुंडनि खे वञी न्यापो कर त मूंसां मिली वञनि। वञ। हाज़ुर सरदार। ॿी ॻाल्हि त असीं सोहराब जो फ़सुलु लोणणु था चाहियूं। कहिड़ो फ़सुल? उहो फॾे वारी 3 एकड़ ज़मीन जंहिंजी ज़मीनदारी तव्हांजी आहे। सही आहे। पोइ देरि छा जी आहे? माण्हुनि जी मदद खपे। कबीले जो मसइलो आहे। मतां छोरस ते ऐं नाकामी थी पवे। नाकामी छो थींदी मुंदर? न सोराब जे लाइ त वारो सोडल ई काफ़ी आहे। सो त आहे बाबा साईं, पर पोइ बि माण्हू माण्हूअ जी मदारत आहे। इतफ़ाक़ पुछी नाहे ईंदो सरदार साईं। ठीकु आहे, घुरायो अथमि माण्हुनि खे। हिकु हिकु माण्हू उन्हनि ते रखां थो, पर ईअं न थिए त सोराब फ़सुलु लोणी वञे ऐं तूं चिब कढी मुंहिंजे साम्हूं बीह। न सरदार, सफ़ा वैल बि न सम्झे। सोहराब जी पूरत आहियूं। वधीक मलहालीअ जे करे तो वटि हली आयुसि। मतां सुभाणे चओ त तो ॿुधायो ई कोन। घबराए न मुंदर। शहबाज़ ख़ान खे हमेशह सरसी खपे। सिर वञे त वञे, सरसी कबी। सरसीअ खां सवाइ इहो सिर कहिड़े कम जो? खणी घुमंदे कॾहिं लुणंदे? अञा हफ़्तो आहे फ़सुलु पचण में। ठीकु। 3 ॾींहंनि में तो वटि माण्हू पहुची वेंदा। हफ़्ते खां पोइ ज़मींदारी लाॾी ते पहुचाए वञे। जी सरदार। वेहण लाइ न चवंदी फुफाट? वे मूं लाइ। भला मूंखां कावड़ आ? न, मूंसां मुंहुं छो सुॼायो अथई? पंहिंजे में पूरनि जो मुंहुं सुॼियल ई हूंदो न मूं लाइ। सच पुछी न त मूं वॾी कोशिशि कई आहे। तूं लख कोशिशि कर, वरी बि हलंदी मर्दनि जी। अमां धाणो जहिड़ी मांधाणियूं बि आहिनि कंवल, जेके विलोड़ा ॾेई ॻाल्हि खे वधाइनि थियूं। मूं सोचे छॾियो आहे। ख़ुदकुशी सोची हूंदई? न, ख़ुदकुशी छो कंदसि? सारंग सां रिश्ते खां वधीक ॿी कहिड़ी ख़ुदकुशी आहे? बाक़ी छा सोचियो अथई? ॿुधाइणु ज़रूरी नाहे। मारोट खां बि लिकाईंदीअ? दिलि में न करी त चवां? चओ बिना खुटके। मारोट न चओ, मूंखे नफ़रत थी वई आहे हिन रिश्ते खां। ऐं नई वरी फुफाट सॾे। तूं भली नफ़रत कर, पर मूंखे त फुफाट चवंदे ॾाढो सुकून थो मिले। कीअं फुफाट दादा न? हाँ हाँ, मारोट पुफाट त आहियूं ई आहियूं, पर कंहिंजे न मञण सां रिश्ता ख़तम थोरी थींदा आहिनि। पर इहो त तूं हिते न ईंदी कर। छो? मूं कहिड़ो गुनाह कयो? बज़ाहिर त कोन्हे, पोइ त पोइ इहो त के गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि जेके गुनाह न हूंदे बि गुनाह हूंदा आहिनि। महिरबानी करे तव्हां हिते न ईंदा कयो। मां ईंदसि,
रोकींदे मूंखे? कमल अम्मा किथे आहे? कमरे में आराम ई आहे। हिन खे रोके छॾ। मां त अम्मा धाणो ऐं भाभी सोराब खे ॿुधाईंदसि त दादन छा दादन? इहो जॾहिं ॿुधाईंदसि न त पतो पवंदी दादन। अम्मा जी धीअ, इन मीरल सां मुंहुं कीअं ॾिजे? इन मीरल सां मां पाण ई मुंहुं ॾींदसि, तूं छो थी परेशान थिए? अम्मा नज़ीर खे घुराए त हलिया हलूं कराची। न फोन न ॾस न पतो, घुरायांसि किथां? अचे जॾहिं तॾहिं चइबसि। जेसी ताईं अचे तेसी ताईं मीरल को मसलो न करे विझे। अम्मा तूं या मां मुंहुं न ॾेई सघंदासीं। अलाह वॾो आहे, आसरो न लाइबो आहे। अम्मा जे न बिगड़ियो त असां डावाडोल थी वेंदासीं। मज़ाक न सम्झो अम्मा, मीरल जा इरादा ख़तरनाक आहिनि, तूं सम्झण जी कर। नूरी जी अम्मा। ॾाॾी हिकु किसो ॿुधाईंदी हुई। किसो? हा त हिकु खूरो या भठो हो जंहिंमें ॿिली बचनि सां गॾु रहंदी हुई। सॼो भठो सिरनि जो पची रास थियो, पर जंहिं जॻह ते ॿिली बचनि सां रहंदी उनखे बाहि ई न वकोड़ियो। एतबार में अचई थी ॻाल्हि? अम्मा कुदरत जे करिश्मे कमाल खां केरु इनकारी थींदो? त पाण खे बि कुदरत वारो मीरल जे हरकतुनि वारे भठे खां बचाए वठंदो। बाक़ी कुदरत पारां जेको लिखियल हूंदो सो टरंदो नाहे। सो त बिलाशक आहे, पर को न को हीलो वसीलो त ॻोल्हबो न। रोज़ अची तंग थो करे ऐं उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं थो करे। मूंखे न रुगो चिड़ थी वठे, पर नफ़रत ऐं कावड़ बि अचे थी। मां वरी कोन खे जीअ में चाहियूं थी ॾियांसि। इन जे लाइ त चवां थी त जिंद छॾाइजे। रोज़ असांजे घर भॻो बीठो आहे। जेकॾहिं ओड़े पाड़े वारा ॾिसंदा या ॿुधंदा त छा चवंदा? सोचां थी तूं घबराए न, को न को तरीक़ो ॻोल्हे थी वठां। तूं परेशान न थी धीअ। अम्मा मूंखे त बर्बादीअ जी बुई थी अचे। सलाम साईं। वालेकुम सलाम। बराबर वे दे ख़बर। सरकार शहबाज जे माण्हुनि जो क़त्ल थियो आहे, वॾे ताव में आहिनि। क़त्ल? असांजे जुमे जो बोह बि खयो वियो, जुमो विड़ी पियुसि, माण्हू मरी पियो। शहबाज जा माण्हू हला करे सघंदा साईं। शहबाज जा माण्हू हला कंदा त सुखिया वेहंदा छा? सकनी कुनी उभामंदी आहे, भली पई उभा में। कत्ल आहे किबला, कत्ल। हिकु त न करे हां, जे थी वियो त थी वियो, हाणे मुंहुं पियो ॾिबो। फ़ैसिलो चयाऊं त फ़ैसिलो, जे झगड़ो वारियाऊं त बाहूं असां जूं बि कटियल कोन्हनि। जेको तव्हांजो हुकुम बाबा। बराबर ॿियो बि को कमकार आहे छा? सरकार दादन संग ॾियण खां इनकार थो करे। क़ुरान ते लिखी ॾिनल पेट खां सफ़ा नाबरी वारे बीह रहियो आहे। इहे चओ बाबा फ़ैसिले लाइ घुरायोसि। फ़ैसिले लाइ छो? यापो ॾींहुं मुंहिंजो पाणे ॾींदो संग। न किबला चिठी ॾे। चिट्ठीअ जी मिठाई थींदई, सम्झी थो न? मिठाई फ़ैसिले जी थींदी आहे भगन। बाबला मतिलबु साॻियो आहे। मुंशीअ खे चओ त चिठी लिखी ॾेसि ऐं मिठाईअ जो बि सोराब खे चई छॾ। कीअं सोराब? जी बिल्कुलु सरकार। हलो सोराब अचो, हलो हलो। सिज गिरहण में वरतल दुनिया कारिया कारा ठल दुनिया कोमल जज़बन जी धरती ते रोज थू घिरे कारो सिज कारो सिज कारो सिज
दादन तुझी ख़ामोशी सुराब खे साथ ॾियण जे बराबरि आहे। पोइ रो जाए न मां। रोआं त पई, अञा छा रोआं? इहो त भेण कंवल जे ॾुख में थी ॾहलकी। मूं मामे लाइ पार कढण जी ॻाल्हि कई। मतलब हाणे न आयो त गतरा गतरा हूंदो। कहिड़े जो ज़रूर आहे छा? त तूं ई ॿुधाए त को ॿियो रस्तो सुझई थो? मुंहिंजे लाइ त सिर्फ़ ॿ रस्ता बचिया आहिनि, या क़ुरान खे मञा या उनखे पुठी ॾेई छेड़ो वारे मामे सोराब खे मलाइकनि सां मिलायां। मुंहिंजे अंदर खां पुछो अथई, मुंहिंजे अंदर में चहक नज़र ईंदई, दिलि में सीरूं सीरूं हूंदई, मुंहिंजे मन में मच था ॿरनि। जेकॾहिं उन्हनि मचनि फड़को खाधो न त कुफुर करे वेहंदुसि, मुंहिंजी मिठड़ीअ मड़ कुफुर करे वेहंदुसि। त माठ मेठ में घाट चढ़े। अम्मा, मां कॾहिं बि बेवसी महसूस न कई आहे, जेतिरी कंवल बाबति सोचींदे बेवस थी थो वञा। वॾड़नि जे ग़लतियुनि जो असालो असीं औलाद था भोॻियूं। दादन सोराब खे कंहिंखां चवराए। कंहिंखां चवरायांसि? मञींदो कोन। शुरू रुगो इन धाणो में आहे। सोराब चङो आहे। धूड़ चङो आहे। ऐं वटि में तो फैसले जे लाइ फैसले लाइ? हाँ ख़बर पई, पर मां फैसले में न वेंदुसि। पयो रीका पयो। बाक़ी जेकॾहिं रहिस पुलिस मोकिली न त उनखे मोह ॾेई वठे। पैसे सां टकर थी वई, सॼी उमिरि दावत है। हिक पासे कबीलनि में छिकटाड़ वधी रही आहे ऐं ॿिए पासे पुलिस जी पुठी थी वई। त छा कयां? मामो सोराब न मञे त कीअं कयां? फैसले ते न वञण सां हाणे रड़ी रड़ी माठ थी वेही रहंदी। न दादन, तूं 4 माण्हू वठी वेस सां वञी मिल, खेसि सम्झाए। जेकॾहिं वेस न मञे त खेसि अर्ज़ु रखेसि। कहिड़ो? जे सोराब हरू माइटी खे चाहे त कंवल सफ़न लाइ वठे ऐं मूमल जो रिश्तो तोखे ॾे। दादन वारनि जी चौठ टपी आहे न, समझी थी मथो किथे छॾी ॾिसे। कमल ॾे वई हुयसि अम्मा। न आहे ज़रूरत कमल ॾे वञण जी। अम्मा जे वयसि त छा थी पियो? फुफाट वटि वयसि, फुफीअ जे घर वयसि। का गजर या मूरी त न आहियां जो मूंखे खाई वेंदा? खाईंदो केरु तोखे? इहे को आंगुर बि खणी ॾेखारे त अखियूं कढी छॾियांसि। धाणो धणकी आहे, निधणकी न आहे। जरूर सिफारिश खणी आयो हूंदे। छोकिरी हाल तूं अंदर। छो आयो ही? न चाहा काकी। हुए सदा अच, पंहिंजो आहीं, तोखां को पर्दो हिजाब न आहे। पर न ये मुखालफतूं ऐं सिफारिशूं खणी दे त धाणो जो मथो धोकण शुरू कंदो आहे। आयो ही इन ये लाइ आया काकी। ॾिठुई, मूंखे त पक हुई जो 100 भेरा जुती घसाई। धाणो सारंग खे पणाईंदी। ॿुधी छॾ डॉक्टर। ॾिस काकी, ईअं अदी मूमल सां थे त कंदीअ? हाँ हाँ, छा थो चवीं? इहो त अदी मूमल सां जेकॾहिं को अहिड़ी ज़्यादती करे तोखे सूर न थींदो? ही उहो दौर न रहियो आहे काकी, छो खणी कंहिंजी निड़ीअ ते लत रखी अथई? दौर कहिड़ो बुझे त साम्हूं जो छा? मूंखे सारंग परणाइणो आहे। मां सम्झ त मेड़ आयो आहियां काकी। मुड़ी वञ, सारंग वॾो थे पोइ परणाईंदासीं ऐं मूंखे पोइ को एतिराज़ कोन हूंदो।
बाक़ी तोखे कमल लाइ एतिराज़ आहे ईअं न? हाँ न, छो? उमिरि जो फ़र्क़ु आहे काकी। या को ॿियो मतिलब अथई? ॿियो मतिलब? अलाए, हुजे त ॿुधाए। को मतिलब ज़रूर आहे। तोखे कहिड़ो मथे में सूर पियो आहे जो वती तो इलाज कंदो ऐं लीलाईंदो आहे? को मतिलब त खोले ॿुधा। काकी तू गलत थी समझे, मुझी गाल याद रख जाए। पछताईंदीअ, को वक्त ईंदो गोढ़ा गाड़ींदीअ, पर उघण वारो कोई कोन हूंदी। हाणे ॿुध में धाणो गाड़ींदी गोढ़ा जो धाणो आहे निधण की। धाणो धण की आ, निधण की ना है। अम्मा पान। भेण शबाना, शबाना भेण तुसां आहियां। कोने का शबाना? हाँ साम्हूं वेठी वरी चवी थी कान्हे। मां आहियां, बाक़ी तो वारी भेण शबाना मरी वई आ। ही केर आहे अम्मा? ऐं असांजे घर में छो आयो आहे? अलाए केर आ, काहे पियो घर में। न्याणियुनि वारो हूंदे अख बूट करे हलियो आयो आहे पराए घर में। छा थियूं चओ? मां सोहराब आहियां शबाना, सोहराब तुंहिंजो भाउ। सोहराब? कहिड़ो सोहराब? केर सोहराब? अम्मा नालो ॿुधल तो लॻे। हू न आहे धाणो धणकी, शायदि हुनजो घर वारो आहे। हा हा याद आयो, जंहिंजे हथ में लगाम अथसि। मां घोड़ो या गधा आहियां जो मूंखे कंहिंजो लगाम पियल आहे? के माण्हू बि हूंदा आहिनि जिन जे नक में ज़ाल जी डोरी हूंदी आहे ऐं खेनि रिछ वांगुरु नचाईंदियूं आहिनि। मां बेइज्जती सहण न आयो आहियां, सुञाणो या न सुञाणो। मां सोहराब आहियां, सोहराब। चिट्ठी खणी आयो आहियां बहराम ख़ान जी मोहर सां। चिट्ठी? हा, मां ऐं धाणो जुतियूं घसाए घसाए थकिजी पिया आहियूं। तव्हां मञो ई न। हाणे रईस बहराम ख़ान फ़ैसिलो रखियो आहे, हीअ आहे चिट्ठी। हा, कन खोले ॿुधो। जेकॾहिं हिन दादन रईस खे कुठी ॾिनी न, सॼी उमिरि जेल में पियो सड़ंदो। ऐं सुभाणे रईस सभिनी ॻोठ वारनि खे घुरायो आहे शहबाज़ ख़ान जे कबीले खे मुंहुं ॾियण जे लाइ। इहो ॿुधाइजोसि। पर दादन जी रॾीअ जे करे थो चवां त 2-3 ॾींहंनि में सारिंग जे निकाह जी तयारी शुरू। रिस पके ॾिनी छा? सोरहाना सम्झ त दादन दुफ़ थियो ऐं हू सुञाणनि ई न पियो। केर? शबाना ऐं कंवल। कंहिंखे? मूंखे, ॿियो कंहिंखे? चवनि पियो त तूं केरु आहीं? अधियूं थी वई हूंदियूं चटीअ जे करे। अखियुनि अॻियां ऊंद अची वई हूंदनि। चटीअ जे करे बि ऐं हक़ छिकण जे करे बि कावड़ में ईअं पियूं चवनि। हींअर वञी शहर करे आ बंदोबस्त। फ़ैसिलो त थियण ॾे, शहर परे कोन्हे। चवी थो पक्का त पोइ फ़ैसिलो हक़ में थियणु घुरिजे न। वापसी में देर थी वेंदी। हिते वरी कहिड़ा लाभारा रहिजी वेंदई जो देर थी वेंदी तोखे? शाम रईस कबीले जे सभिनि माण्हुनि खे घुरायो आहे। सभिनी खे छो? मतिलब त पूजरनि चङनि खे। तूं वरी कॾहिं खां चङो थियो ई? असुल खां तूं चङी न आहीं। हा हा, मुंहिंजो नालो धाणो आहे, का चङी न आहे। मतिलब त सेबती। धाणो जहिड़ी तर में का सुझेई थी? जंहिं जहिड़ी तर में कान्हे का, उन जो वर वरी घटि हूंदो।
सोन हूंदो बल्कि हज़ारनि में हिकु हूंदो। तॾहिं त धाणो जी दिलि में तो धड़की सोराब। आहियूं त धड़कण जहिड़ा धाणो। चङो हाणे ठहियो ठहियो ॿुधुम ॼट खे ॾे मान त जुती सिधो खट ते। धाणो ॾिस मता वरी ॼट चवी हाणे न धाणा कढी विझाए। भले धाणा तो गॾे धाणो जा धाणो धड़की आ का निधड़की न आहे। धणी बि मां है न या वरी ॿियो को। है फिटल ही धाणो जी जो तो जड़े फिथल सां पलो वट कयो न त धाणो जे संग जे लाइ धरणा थे लगा। हाणे छॾ पाणी प्यार तमारे सड़े वञा। हां पाणी वनी पाण पी धाणो का तुझी नौकरी आणी आ छा। धाणो भी पाणी प्यारे। हाँ दादा वे विहा कोन थो डॉक्टर सरदार बनी ता फेरो करणो हितां गुज़रियमि सोचियमि त तव्हांखे ॿुधाईंदो वञा। छा? हिकु त क्लिनिक ते पंहिंजे ख्याल सां वे या त वरी हमरा रख। माण्हू रखां? हा ॼाण हूंदई न। छा जी? शहबाज खान जो कबीलो असांजे कबीले सां झेड़े लाइ संभलियो आहे। ॿियो त फैज़ हराम खान बि पंहिंजे कबीले खे घुरायो। हिते तोखे न नुक़सान पहुचे। मूंखे छो नुक़सान पहुचा? मुमकिन आहे भला एहतियात में एब त कोन्हे। ठीकु आहे सम्झो। भला तूं बि बाराम खाना ॾे वेंदे छा? न मुड़े फैसले लाइ चिठी मोकिली थी। हिन लाइ मां हुनजे सॾ ते वेंदुसि। काको सोराब न मुड़ियो छा? न वेंदुसि ऐं न वरी फैसलो। मां थो मिलां बाराम खान सां। न छा मनी करे रिठन अॻियां रबाब वॼाईंदे मूंखे त यार बाबा साईं सोच थो थिए। ईअं चवे क़ुरान ते त लिखी न ॾे। बस यार दुआ कर खुदा खुदा खां बचाए। डर बाक़ी हाणे मूंखां सब्र जो मोकिलाए थो वञे। वरी आयो आहीं? हर हर ईंदुसि ओतर ईंदुसि जेतर शादी न थींदी। शादी? छो घबराइजी वई आहे नूरी? मरण नाहे मेणो ऐं परणो नाहे गार। मां हथ थी ॿधाए मीरल मुंहिंजे लाइ गिला जो गांघो न थी। माण्हू ताना मेणा ॾींदा ऐं ग़लति बि सम्झंदा। शादीअ जो कॾहिं कंहिंखे मेणो या तानो मिलियो आहे? तुंहिंजे ईअं अचण ऐं अढंगे ॻाल्हाइण लाइ माण्हू गंद उछलींदा। वो गंद उछले त ॾिसे जहिड़ा बुकियूं तरे खावांसि। पर मीरल मां नथी चाहियां त तूं हिते अच। ऐं मां सदाईं चाहींदुसि त हिते अचां। मां प्यार थो कयां तोसां नूरी। दिलि जान सां चाहियां थो तोखे नूरी। मजबूर आहियां। ऐं हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखी छॾ। मां मरी त सघां थो तोखे छॾे कोन थो सघां। जे तूं न मिली न त मीरल ज़िंदगी बजाए मौत क़बूलींदो। वॾो को बे न को आहीं। वासी खदीजा होरिया ॻाल्हाए ताऊं करे उब न पाड़। पराए घर में ईंदे तोखे ज़रो बि ख्याल नथो थिए। इहो को ॿियो को तुंहिंजे घर में अचे त पोइ अखियूं खोटे कढांसि। इते बड़के थो बाक़ी असांजी इज़त नथी सुझाई। तव्हांजी इज़त मुंहिंजी इज़त आहे। मां कॾहिं सोड़ो पियो आहियां? सोड़ो बि छो पवां? अॻे पोइ नूरी मुंहिंजी आहे। पंहिंजे सोट नज़ीर जी आहे तुंहिंजी शामे आहे। अञा चवी तो त सोड़ो नथो पवां।
असां के हेकिलियूं औरतूं समझी तंग तो करी हिसाई तो ज़हनी तौर असां जो सुकून बर्बाद आहे। अन्या सोड़ो कीअं पवे रब रसूल के मन असां जी पचारे छड़े रही। हाँ कंदी ना त पोइ कॾहिं मोकिलींदो इहो माण्हू? सोराब जेकॾहिं फसल खणी वियो न त असांजो ही नको वढिजी वेंदो, नको वढिजी वेंदो। अला पनाह ॾींदो सोठल, छो नक वढबो? बाबा जॾहिं सोराब फसल पोखियो हो न उन ॾींहुं ईअं सम्झ त असांजो पटको लथो। हाणे जेकॾहिं फसल लुणी वियो न त ईअं सम्झ असां नक खणी हलण जहिड़ा न थींदासीं। जज़्बाती न थी सोठल। बाबा जेकॾहिं रेस मदद में देर कई न पोइ मां पंहिंजे हथ जी लाहींदुसि। वो खटे क़िस्मत सोराब जी सरसी मुझे हाव में चक्का, मुझे हाव में चक। तू इन ॻाल्हि खे समझे ई कोन थो। सरसी कभी पुट पर तू रुगो माठ कर। बाबा असां वारे सरदार में रोब ऐं रैयत खे मारण वारियूं खूबियूं खोड़। बाक़ी ॿियनि कबीलनि जे आॾो असां वारो भोतार जहिड़ो कुकुड़ रुगो फड़कियूं त फड़कियूं अखर अथसि ई कोन। सरदार अलाए कुतो न ॻाल्हाए सोठल, कुझु होश खां कमु वठ। बाबा काल ईसन जे भाउ खे क़तल कयो आहे बहराम जे कबीले जे जुमे। छा थियो आहे उनखे? उन लाइ रईस घुरायो आहे कबीले वारनि खे। सलाह मशवरो करे अमल कंदा बाबा, बस तू रुगो या न लाए। बस बाबा सिर्फ सलाह मसलतूं हूंदियूं, ॿियो कुझु बि न। सघारो कबीलो असांजो ऐं सरसी बहराम खान जे कबीले जी। हिकु सिज ॿ पाछा, हिकिड़ो ॾींहुं थोरे या बाबा? मां अॼु पंहिंजा दोस्त गॾु कंदुसि। जेतर सरदार सलाह करे मशवरा करे ऐं पंहिंजा माण्हू गॾु करे असांखे ॾे। ॾिस न बाबा ज़मीन असांजे मुहागे में आहे, पोइ सोराब कब्ज़ो छो करे? दोस्त टप छा लाइ तो दोस्त गॾु करी? बस जीअं झल तीअं अॻिते। सुढल पुट वॾनि जी सलाह वठबी आहे। वॾनि खे पुठी ॾियण वारो बराबत बदिरां नुक़सान में वेंदो आहे। तूं सम्झाएसि सारा, बाक़ी मां त ॻाढ़ी हणी हणी थकिजी पियो आहियां। तो थोरो सान्या का कमु वठ। अम्मा तरसंदे तरसंदे फसल पची रास थियो आहे। जेकॾहिं थधे ते सोराब जे फसल जे मथां हर ॾेई असां पंहिंजी पोखी कयूं आहे न, हू हेठि हुजनि ऐं असांजी सरसी हुजे हा। बाबे रोकियो, हीअं था कयूं हूअं था कयूं, सरदार खे था ॿुधायूं। लुण जो मशवरो ॾिनव, सरदार लभे कोन थो, अमल उहो नथो करे। बस हाणे मां पंहिंजा यार दोस्त कठा करे कच्चो पक्को फसल लुणी खणी थो अचां। ॾिसां त मूंखे केरु थो रोके। छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। सम्झनि छा था पंहिंजो पाण खे? सोढल ॻाल्हि त ॿुध। उधर वञीस, इसको जोखम जो कम न करे मुझे। वञीस। छा कजे समझ में कुछ नथो अचे। आजी न्याजी मेड़ मिंथ सोराब मञे ई कोन थो। बाहि ऐं पाणीअ जे विच में आहियूं। जेकॾहिं दादल फैसले में वियो त फैसलो हक़ में थींदो ई कोन। जेकॾहिं नथो वञे त रेस ॾमिरबो। का ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। तू ख़ामोश छो आई धीअ? कंवल अम्मा अम्मा साह तो मुझे अलाए छा थो थिए। संभाल अम्मा पाण खे, संभाल संभाल कंवल। कंवल संभाल पाण खे धीअ, संभाल। या रब तू हिननि जो हमराह आहीं,
बेकसूरन ते कहल कर परवरदिगार तू साथे रहम कर। छा थियो आहे पुफी? अलाए छा थी वियो अथसि, वेठे वेठे किरी पई। कमल पुपाट कमल पुफी डॉक्टर केरु आणे डॉक्टर? तूं वञ न वारो कर, मां आयांसि हिते। मां वञा? हा ॿियो कंहिंखे चवंदीअं, जल्दी कर पुफी। ठीकु आहे, खुदा करे डॉक्टर सतार हुजे क्लिनिक ते। हूंदो, तूं देर न कर, खुदा जे वास्ते पुफी। अम्मा तू संभाल जांस, मां बस थी मोटा थी। तूं वञ, वक्त न वञाए पुफी। कमल कमल छा थियो अथसि? ख़बर न आहे, बेहोश हुई त मां आयसि। अम्मा किथे आहे? डॉक्टर खे वठण वई आहे, बस अचण वारी हूंदी। तूं कमल खे संभाल, मां हलां थी। ठीकु आहे, तूं वञ। कमल, मुंहिंजी मिठड़ी कमल, घबराए न, मां तोतां सभु कुझु खोरींदुसि। सरदार भाउ मुंहिंजो मुंहुं आहे, हाँ मुंहिंजो थो सड़े, मां पलांत कंदुसि सरदार, मां पलांत कंदुसि। न सरदार, असां कोन मुड़ंदासीं, असां पलांत ज़रूरु कंदासीं। बस हाणे सभिनी ॻाल्हायो। इहो बहराम छा भड़कंदो पतो पइजी वेंदुसि। हिकु त हर घर ते 1000 रुपया आहे, सुभाणे ताईं कमदार गौर वटि जमा करायो त जीअं ईसन जी मदद कयूं। ईसन? जी सरदार। तुंहिंजो भाउ हुयो न मक़तूल? जी सरदार। तूं छा थो चवीं, फ़ैसिलो छिकियूं या ॿियो कुझु कयूं? तूं मालिक आहीं सरदार, मूं पुलिस में बि रिपोर्ट नाहे कई, मतलब नामालूम ॼाणाए लाश दफ़नाए आयो आहियां। तॾहिं त तोखां पुछां थो न, तुंहिंजी छा सलाह आहे? मुंहिंजो इरादो पलांद जो आहे, पलांद कयां बराबरि थियूं, पोइ जेको हुकुम अव्हांजो सरदार। असांजो कबीलो उत्तम ऐं सरकश, हू ख़सीस था कनि खून, भाउ ॿाराणी कई हूंदी, पर क़तल जहिड़ो ॾोह न हो सरदार। तव्हां सभई मुतफ़िक़ आहियो? हाँ सरदार। मुंहिंजी बि साॻी राय हुई ईसन वारी। ईसन, ये सभु तोसां गॾु आहिनि ऐं मां बि तोसां गॾु आहियां। हाणे हलो। महिरबानी सरदार। जुमा? जी बाबा। अरे बुआ जे मुठ जे लाइ मुड़ुस मारे बि थी। कि भला बुरी खणे आ न, चोरी पियो खणे, मां बि जज़्बात में अची वियुसि। हिन जो अंजाम सम्झींदो? जेको नसीब थी पाई त बि कमाए वेंदुसि। तव्हां कोर्ट में इकरारी बयान ॾे। कोर्ट कुई विझे त बि ईअं न चवां, तूं बाबू आहे, तोखां कहिड़ी लिक। जे फ़ैसिलो छिकियऊं ॾियणो पवंदी। जेको ऑर्डर कंदे बाबा साईं, तोखां परे कोन वञिबो। ख़ैर, मुंहिंजे घुराइण ऐं तव्हांखे गॾु करण जो मक़सदु इहो आहे त कशीदगी वधी सघे थी। ॻोठ जो ऐं पंहिंजो एहतियात कयो, मतां दुश्मन वार करे वञे, बाक़ी फ़ैसिलो ॾींदासीं। ठीकु आहे न? हाणे तव्हां वञी सघो था। डॉक्टर सतार, ख़ैर त आहे, आएं बि सही, अहवाल बि नंढी, वरी बीह रहियो आहियां। भाई साहब, मां गुज़ारिश लाइ आयो हुउसि। चओ। तव्हां सोहराब ऐं दादन जो फ़ैसिलो न कयो। मां न कयां, बाक़ी तूं कंदे। भाई साहब,
मुझो इहो मकसद ना है। अच्छा है काके सोहराब जो छोकरो मासूम आ, इहो जुल्म आ। ज़ुल्म छा में आ? वो हक़ तो घुरे, उनके हक़ मिलणु घुरिजे। खणी छोकिरीअ खे खूह में वञी उछले। इहो मुनासिब ना है रहे सर। छा मुनासिब आ? तूं बदु पग कर फ़ैसिलो। ए तोखे संग घुरिजे त उहा ॻाल्हि करे। अफ़सोस आ रहे सर, जंहिं सां बि इन नाइंसाफ़ी जी ॻाल्हि थो कयां उहो ईअं थो सम्झे मां छोकिरीअ जी ज़िंदगी जी ॻाल्हि थो कयां। काको सोहराब पंहिंजे भाटे लाइ वठे न। इहो त सोहराब ते आहे न, मां कीअं ज़ोर कंदोमांसि त हुनखे ॾे या हुनखे ॾे। बाक़ी सोहराब खे संग ॾियणो अथसि। साधन न ईंदो त माण्हू मोकिले निकाह विचराईंदोमांसि। विख विख दोखा कूड़ दगाऊं, विख विख दोखा कूड़ दगाऊं, कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं मनाऊं। हीअ हक़ीक़त कंहिं बि न ॼाती, हीअ हक़ीक़त कंहिं बि न ॼाती। कंडन जी आ सेज हयाती, कंडन जी आ सेज हयाती।